नाज़रीन, जैकबाबाद में नशे जो इस्तेमाल तमामु वधी वियो आहे। नौजवान नस्ल तेज़ी सां नशे जे इस्तेमाल जे करे तबाही जी तरफ़ वञी रही आहे। ॿिए पासे हिन वक़्तु मां मौजूदु आहियां जैकबाबाद जे जिम्नेज़ियम हाल में, जिते 4 तरह जा स्पोर्ट्स अवेलेबल आहिनि, जंहिंमें बॉडी बिल्डिंग, टेबल टेनिस, बैडमिंटन ऐं कराटे जेको आहे उहो खेॾियो वेंदो आहे। लेकिन इंतहाई अफ़सोस सां चवणो पए थो त ही जिम्नेज़ियम जी बिल्डिंग तमामु ज़बूहाल थी चुकी आहे ऐं हिते कंहिं बि क़िस्म जी सहूलत नौजवाननि लाइ, जेके यूथ जेका पाण खे एक्सरसाइज़ जी तरफ़ आणे सघे थी, वर्ज़िश जी तरफ़ पाण खे आणे सघे थी ऐं पंहिंजी सिहत खे बहितर करे सघे थी। ऐं हितां जा खिलाड़ी बॉडी बिल्डर्स जेके आहिनि उहे पाकिस्तान ऐं सिंध सतह ते पाण खे जैकबाबाद जी रिप्रेज़ेंटेशन करे सघनि था। लेकिन हिन जिम्नेज़ियम में उन्हनि बॉडी बिल्डर्स आहे या टेबल टेनिस जा जेके प्लेयर्स हिते खेॾनि था या कराटे जा जेके ॿार हिते सिखणु अचनि था, उन्हनि जे लाइ कंहिं बि क़िस्म जूं सहूलियात मौजूदु न आहिनि। हीअ बिल्डिंग तमामु ज़बूहाल थी चुकी आहे। इन जा चापड़ बि जेको आहे मुसलसल उहे किरंदा रहनि था, यानी हिते कंहिं बि क़िस्म जी सहूलत मौजूदु न आहे। वधीक हिते जेके बि असांजा जेके नौजवान या उस्ताद जेके हिते मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त मज़ीद उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। पहिरियों त मां तव्हांजो शुक्र अदा करां त तव्हां असांजी माना दाम ॿुधी करे आया हो। तव्हांजा थोरा हितां आहियूं। असांखे खपे त घणो कुझु, पर ॿियो असां इहो चवंदासीं त इहे जेकी बिल्डिंग आहे रोज़ माना इन जा चापड़ माना किरनि था। हे असां 38 साल खां वठी महिनत कंदा था अचूं, जंहिंमें तक़रीबन जैकबाबाद जा MN MP बि मां वटि माना एक्सरसाइज़ कंदा हुया ऐं उन्हनि जी बि मां ख़िदमत कई आहे। मीर एजाज़ ख़ान, मीर राजा ख़ान, उहे साईं खे चवां अगरि थोरी तवजा ॾियनि। हिन माना क्लब जा उहे सदर बि रही चुका आहिनि बि साईं। जीअं त असां टाउन हॉल में गुज़ारियोसीं, उनमें बि मीर एजाज़ जखराणी उते बि असां सां तावन करंदो हुयो। उते माना एतिरे क़दर ताणी जो माना एतिरो उनखे जनून हुयो त क्लब बि पाण खोलींदो हुयो मीर साहिबु। त हाणे असांजी इहा डिमांड आहे त सामान त असां माना करे वञूं था तक़रीबन 38 सालनि खां वठी, जंहिंमें मतिलबु साईं खे चवां छोकिरा काफ़ी आहिनि। नशे जे मतिलबु बहरान जिथे किथे मतिलबु हले थो, आइज़ निकिती आहे, हे आहे। मतिलबु असां इहो चऊं था त असांखे ॿियो कुझु न, त असांखे जेकी हे जॻह तव्हां ॾिसो था, असांखे हिकिड़ो शेल्टर ठाहे ॾियनि जंहिंमें 4-5 लख रुपए जो माना ख़र्चो बि न आहे। ॿियो असां करे वेंदासीं। असां इहो चऊं था त असां नौजवाननि खे नशे पते खां बचायूं। जैकबाबाद जा छोकिरा जेके असां हितां कढिया आहिनि, जेके सिंध लेवल ते, पाकिस्तान लेवल ते मुंहिंजा छोकिरा पोजीशन होल्डर आहिनि। असां इहो माना चऊं था DCO साहब खे बि, शेर मोहम्मद मुग़ैरी खे बि, उन्हनि खे रिक्वेस्ट करूं था अगरि उहे करनि त उन्हनि जो 3 ॾींहंनि जो माना ईअं सम्झो हिकिड़ो दावत जो ख़र्चो बि न आहे, 2 ॾींहंनि जी मानी जो बि ख़र्चो न आहे। त ख़ुदा रा तव्हां हेॾे थोरी तवजा करो। हे बि तव्हांजो शहर आहे ऐं तव्हां नौजवाननि जे लाइ सोचो, कुझु करो। हे जेकी माना एक्सरसाइज़ करनि था, अलाह जी ॾिनल शइ जी हिफ़ाज़त करनि था, जिस्मानी इबादत आहे। निमाज़ रूहानी इबादत आहे ऐं एक्सरसाइज़ जिस्मानी इबादत आहे। असां इहो चऊं था त जिथे किथे नशो हले थो, थोरो इन नौजवाननि खे बचायो, थोरी उन्हनि जी साराह करो ऐं उन्हनि जी दिलिजोई करो। वॾे ॾुख सां चवणो थो पए, माना मीर एजाज़ ख़ान खे बि ऐं मतिलबु शेर मोहम्मद मुग़ैरी खे बि ॿी शयूं त उन्हनि खे नज़र अचनि थियूं, पर हेॾे जेको माना शहर जे विच में वेठा आहियूं असांजो मतिलबु मीर साहब खे बि घणो आहे ऐं मीर शेर मोहम्मद मुग़ैरी खे बि चवां थो, मीर राजा जखराणी खे बि, ख़ुसूसन माना DCO साहब खे बि ॿुधाइनि था त नौजवाननि जी असां माना मुलाक़ात इमाम बारगाह में थी वई, त उनखे बि स्पोर्ट जो शौक़ु आहे। त उन मूंखे चयो त इवेंट्स कुझु हे गुज़रनि त पोइ तव्हां सां माना मां मतिलबु हेल्प बि कंदुमि, तव्हांजी माना मदद बि कंदुमि। तो वॾे माना ॾुख सां चवणो थो पए त हिन टाइम ताणी का शइ थी न आहे। सर पहले तो ये हमारा जिम अल्हम्दुलिल्लाह 2000 के टाइम से जिम हमारा चल रहा है और 2000 के टाइम से अब तक हमें किसी गवर्नमेंट की तरफ से कोई भी ताउन नहीं हुआ है। जिम की हालत आप देख चुके हैं, ज़बूर हालत में जिम हो गया है। किसी किस्म की गवर्नमेंट को हमने बहुत दफ़ा 2-3 बार इन्फॉर्म भी किया है कि हमारी बिल्डिंग गिर रही है। उस्ताद वहाब शेख साहब जो यहाँ के इंचार्ज हैं, वो अपनी मदद आपके तहत जो है जितना हो सकता है अपनी कंट्रीब्यूशन जिम के लिए कर रहे हैं।
अब ये है कि गवर्नमेंट से हमारी ये है अपील है कि काइंडली इसको देखा जाए और रेनोवेशन के लिए या जिम को अच्छी से बेहतरी के लिए, क्योंकि देखें आप खुद जानते हैं कि ये एक्टिविटी एक ऐसी चीज़ है कि जिसकी वजह से आप हर गलत काम से दूर रहते हैं। ये एक पॉजिटिव फील्ड है। एक्टिविटी में जब बंदा आता है तो ज़ाहिर बात है उसका सारा का सारा ध्यान चल जाता है गुड थिंग्स की तरफ, वो अच्छी चीज़ों की तरफ खुद ब खुद मोटिवेट हो जाता है। तो ज़ाहिर बात है अब आज के दौर की ज़रूरत है, आज की दौर की बेसिक नीड है। तो मेरी तो ये रिक्वेस्ट रहेगी गवर्नमेंट से, डिप्टी कमिश्नर साहब से, कि काइंडली इस चीज़ को देखा जाए और जिम में थोड़ी रेनोवेशन की ज़रूरत है वो हो। अच्छा, जिम में कुछ नहीं, बहुत चीज़ों की ज़रूरत है। एक तो रेनोवेशन की ज़रूरत है, और अगर आप इधर देखा जाए तो ये हमारे पास थोड़ा सा पार्टीशन बना हुआ है। इधर अगर हमें छत बना के दे दी जाए तो हम अपने जिम को और थोड़ा सा इम्प्रूव कर सकते हैं और थोड़ा आगे लेकर आ सकते हैं। बाकी ये है कि जिम में मशीनरीज़ की भी ज़रूरत है, वेट्स की भी ज़रूरत है, क्योंकि आप जानते हैं हमारे पास जिम में जैकाबाद में एक यही चीज़ है जहाँ पर हम आते हैं और अपने आप को मतलब पॉजिटिविटी में अपने आप को शो करते हैं। फर्स्ट ऑफ ऑल ये असांजी छत आहे जो हे थी वञे, हे ॾिसो त तव्हां कहिड़ी हालत लॻी पई आहे छत जी। असांजी अंदरूनी सामान तव्हां चेक कयो, छत अंदरि चेक कयो, आल टू आल छतां असांजी डैमेज थियल आहिनि। ऐं इहा असांजो उस्ताद आहे जो जिम हलाए थो, हलण जहिड़ी न आहे जिम में। सर असांजी जेको जिम में हिन वक़्तु जेकी ज़रूरत आहे तो ही बिल्डिंग जी सॼी छतियूं किरंदियूं, शापूं किरंदियूं, जंहिंमें के स्टूडेंट खे नुक़सानु थी सघे थो। इन जे लाइ असांजी सिंध हुकूमत खे गुज़ारिश आहे त असांखे हिन जी मरम्मत करे ॾे, ऐं उन लाइ उन्हनि जे लाइ को मसइलो न आहे इन जॻह जे लाइ। जी नाज़रीन, हिते मौजूदु शागिर्दनि ऐं उस्ताद वहाब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो ही चवणु आहे त असांजो ही जिम्नेज़ियम जेको नौजवाननि लाइ हिकिड़ी सहूलियत आहे, हिकिड़ी तमामु सुठी शइ आहे। नौजवान नसल जेको तेज़ी सां नशे जी तरफ़ वञे थो, उन्हनि खे उतो वापसि करण लाइ, ऐं जीअं उस्ताद चयो त ही जिस्मानी इबादत आहे, एक्सरसाइज़, तो हिते फैसिलिटीज़ नौजवाननि खे उहे जेको आहे उहे प्रोवाइड कयूं वञनि। उस्ताद वहाब मीर एजाज़ ख़ान जखरानी साहब ऐं शरमोन मुग़ैरी साहब खे बि रिक्वेस्ट कई आहे त ख़ुदारा हेॾे बि ध्यानु ॾियो, ही बि तव्हांजो शहर आहे, ही तव्हांजे शहर जी सूंह आहे। हितों जा छोकिरा जेके सिंध लेवल ते ऐं पाकिस्तान लेवल ते जैकबाबाद जी रिप्रेज़ेंटेशन कंदा आहिनि। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।